नाज़रीन, सैदआबाद में 2.5 महीना अॻु क़त्ल थियल नौजवान जे क़त्ल में अहम अॻभराई। औरत समेत 3 जवाबदार गिरफ़्तार। नौजवान खे किराए जे क़ातिल हथां क़त्ल कराइण जो इंकशाफ थियो आहे। रिपोर्टर वाजिद अली बुघियो मूजिबि सैदआबाद टल्टी लिंक रोड ते 14 जुलाई 2024 ते 32 सालनि जे सिकंदर अली बुघियो खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो हो। उन हवाले सां DSP 7 प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिकंदर बुघियो खे क़त्ल कराइण लाइ मुस्मात रेशमा बुघियो नियाज़ शाह खे टास्क ॾिनो। नियाज़ शाह खे 1 लख अदा कयो वियो। 3 लख क़त्ल करण खां पोइ ॾियणा हुआ। क़त्ल में नियाज़ शाह, अजीब शाह, बगन शाह, सत्तार चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन मां नियाज़ शाह ऐं अजीब शाह ऐं औरत रेशमा बुघियो खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त बाक़ी जवाबदारनि खे पिणु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।